अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन मौलाना व मौला सकलैन हबीबिना मुहम्मदिन जद्दिल हसन वल हुसैन सलवातुल्लाहि व सलामुन अलैहि व अला आलिहि तय्यबीन ताहिरीन व अला अस्हाबिहिल अंसार वल मुहाजिरीन अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद फौज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात सयजअलु लहुमुर रहमानु वद्दा सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ सां ज़ौक़ शौक़ सां मोहब्बत सां मुझे दिल बर नबी ते गद्दी दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनअमिना मअवाना व मलजाना हबीबिना व तबीबिना व नूर क़ुलूबिना सय्यिदिना व सनदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहलि बैतिही व उलमाए मिल्लतिही अजमईन इला यौमिद्दीन। हज़रात, उलमाए किराम, सादात इज़ाम, मशाइख़ इज़ाम, मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा किरोड़े करम ऐं एहसान जे अल्लाह जैसा के अल्लाह जे कामिल वलियन जे आस्थाने ऐं बुजुर्गन जी दरगाह सैयदन जे आस्थाने ते अल्लाह वारन जे दीदार करण ऐं अल्लाह जे कुरान ॿुधण जे लाइ जमो थियण जी सआदत अता फरमाई आहे। यकीनन वॾे में वॾी खुशनसीबी आहे जो तव्हां के अल्लाह ताला मदीने वारे साईं जे जिक्र बुधण जे लाइ जमो कयो आहे। हिन महफिल में अल्लाह ताला जी रहमत जो यकीनन नुज़ूल आहे छो त हीअ महफिल मुझे मुर्शिद गौसुल आज़म दस्तगीर जे जिक्र जी मजलिस आहे। थकल सुभान अल्लाह न मोहब्बत वारी सुभान अल्लाह चो। वलियन जे आस्थानन ते तो हुआ ही वींदा आहियूं, बुजुर्गन जी दरगाहन ते तो हुआ ही वींदा आहियूं, पर अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा किरोड़े करम ऐं एहसान जे अल्लाह असां के जिक्र औलिया अहिड़े आस्थाने ते ॿुधण जी सआदत अता कई जिते अल्लाह ताला असां के सैयदन जो मेहमान बनायो आहे, नबी जे बचड़न जो मेहमान बनायो आहे। आले नबी उहा जेका दस्तगीर जे खानदान जी दरगाह आहे। न चई सुभान अल्लाह, जेके मथे वेठा आयो से भी सुभान अल्लाह चो। रात काफी गुजरी वई आ, जडे रात ढली वने त अल्लाह ताला जी रहमत जो नुज़ूल थींदो आ। हे रहमत जी घटिया अल्लाह ताला जी इनायत जो टाइम आहे, रब जी रहमत जो नुज़ूल आहे। तवा जेतिरो ज़ौक़ सां वेही सुभान अल्लाह चवंदो, रब जो ज़िक्र कंदो, ओतिरो वधीक अल्लाह ताला तवा जे मथा पंहिंजी रहमत वसाईंदो। हथ मथे खणी जो सुभान अल्लाह। अब आए लाउड तो जो करंट तो वणे ये न तो मैं अली अली कदे कलमो पढ़े वणा। तवज्जो सुभान अल्लाह।
अल्लाह ताला जा एहसान जे रब असां के वलियन सां मोहब्बत रखण वारो बनायो जंहिंजी मोहब्बत अल्लाह वारन सां हुजे दरगाह रानीपुर शरीफ में अचण वारो हजरत किबला सैयद सादात सैयद आसिफ अली शाह जिलानी दामत बरकातुहुल आलिया जी दरबार में वेहण वारो जिलानी सरकार जो जिक्र बुधण वारो मुझे दिल पर नबी फरमायो जेको मानू मोहब्बत रखण वारो हुजे के कौम सां उन सां मिलियो न उन सां गडियो न बस मोहब्बत क्या मजड़े हारे या मोहब्बत उनके बख्शराए पाण सां गडाए जन्नत में वठी न चई सुभान अल्लाह हजरत सोबान अर्ज के या रसूल अल्लाह मुझा महबूब रोवा तो क़यामत जे दिहाड़े छा थींदो माशर में जिते मुझा हबीब तू अर्शन जे भर में हुंदे अल्लाह जे हुजूर में हुंदे असां दूर हुंदासी हबीब तू जो सांस मिलंदो ले कोन मिलंदो अल्लाह जे हबीब फरमायो ओ सोबान दिलगीर नथी मानू उन सां गड हुंदो जंहिंजी उन सां मोहब्बत हुंदी अल मरो मन अहब्बा जंहिंजी जैसा मोहब्बत हुंदी वो उन सां गड उथारियो वेंदो ओ दस्तगीर जा मुरीदो खुश नसीब आयो जो असांजी मोहब्बत दस्तगीर सां सुभान अल्लाह ऐं जंहिंजी मोहब्बत दस्तगीर सां हुजे अल्लाह वारन सां हुजे जंहिंजो उथण वेहण ॻाल्हाइण ॿोल्हाइण सिर्फ़ फैज़ दस्तगीर जे नाले वारो हुजे मुर्शिद जो नालो वठण वारो हुजे क़यामत जो ॾिहाड़ो थींदो मुझे महबूब जे बकोल जंहिंजी जंहिंसां मोहब्बत हूंदी उहो उन सां गॾु उथारियो वेंदो कंहिंजी मोहब्बत ज़ाल सां कंहिंजी मोहब्बत माल सां कंहिंजी मोहब्बत दुनिया सां कंहिंजी मोहब्बत कंहिंसां कंहिंजी मोहब्बत कंहिंसां हिन आशिक जी मोहब्बत बगदाद वारे गौसल आज़म दस्तगीर चओ सुभान अल्लाह आहे मोहब्बत ले कोने का आई अल्हम्दुलिल्लाह असा मुर्शिद महबूब सुभानी जा आशिक आहियूं असा जी ज़बान जिलानी जो जिक्र करण वारी आ असा जी दिल जिलानी जो जिक्र करण वारी आ असा जो दिमाग में सोच दस्तगीर जे मोहब्बत वारी आ इंशाअल्लाह जेरा आयूं दस्तगीर के पुकारी रासी मौत इंदो जिलानी जो सदाए मरासी कब्र में दस्तगीर जो सदाई रासी क़यामत में इंशाअल्लाह उठंदासी कि अल्लाह वाला गवाह हुंदा हे आशिक दस्तगीर जे नाले सा याद कया वेंदा इन याद में जन्नत में रवाना कया वेंदा न चई सुभान अल्लाह आहे मोहब्बत दस्तगीर नाले कोने केंजी केंजी मोहब्बत आप तो मते करो वाली साहब मुझे मुर्शिद मातली वाले दिल पर सही फरमाए चो सुभान अल्लाह तो शेर पढ़ा हजरत सैयद आसिफ अली शाह जे नाले ते जिलानी जिलानी मुर्शिद मुझो जिलानी ओ जिलानी जिलानी मुर्शिद मुझो जिलानी आशिक आया मैं अब्दुल कादिर जो आशिक आया अब्दुल कादिर जो पीर मुझो रूहानी जेड़ो ताजो लाउड थको पियो तमा बोड़ा थका पियो गजी चबरायो जिलानी जिलानी मुर्शिद मुझो जिलानी ओ यारी हमारो यारो अचीवियो हर दिल जो दिलदारो अचीवियो यारी हमारो यारो अचीवियो हर दिल जो दिलदारो अचीवियो दर्द था थी आसानी दर्द था थी आसानी मुर्शिद मुझो जिलानी ओ मुर्शिद मुझो जिलानी जो जिलानी आखिर ताई मान तो ॾिसां तो आखिर वारा सुता पिया आयो वञे हथ मथे करी तो जिलानी जिलानी अल्लाह हयाती ॾिनो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह
अल्लामा इब्ने अबी दुनिया पंहिंजे किताब अल औलिया में या रिवायत आंदिया मदीने वाले साईं फरमायो ला यज़ालु मिन उम्मती शियअतुन ला यदऊन अल्लाह बिशैइन इल्ला इस्तजाब लहुम बिहिम तुनसरून बिहिम तुमतरून अन्नहु काला वबिन युदफउ अन्कुम उठे मुफ्त में आयो आई क्लाउड वाला हां पैसा जंजे तरते को साइलो हली वने को मोहताज हली वने अर्ज करे वो अल्लाह वारो दुआ जेला हथ खणे रब जो हबीब तो फरमाए जेको अर्ज कंदो अल्लाह वली जो अर्ज नसारी दुआ जेको चमतो अल्लाह उन दी दुआ कबूल कंदो आहे बिहिम तुनसरून वे अल्लाह वारा वे शान वाहिन जो अल्लाह मानुन जी उन्हनि जे सदके मदद फरमाईंदो आहे उन्हनि जी इल्तिजाउन जे सदके मींहं वसंदा आहिनि उन्हनि जी इमदाद जे सदके मानुन जा दुख लहंदा आहिनि गम लहंदा आहिनि परेशानियूं लहंदियूं आहिनि कर्ज़ मर्ज़ लहंदा आहिनि दर्द गफ़ूर थींदा आहिनि अल्लाह जो हबीब तो फरमाए यो वलियन जो सदको आहे जो अल्लाह तव्हां ते अज़ाब नथो लाहे तव्हां जे मथां पंहिंजो अज़ाब नाज़िल नथो करे छो त उहे इस्तिग़फ़ार कंदा आहिनि माफ़ियूं वठंदा आहिनि उन्हनि वलियन जे सदके मां अल्लाह आम इंसाननि जे मथां अज़ाब लाहे छॾींदो आहियां सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो ओ ए इंसानो ए मुसलमानो ए ईमान वारो इन्हनि वलियन सां ॼाण सुञाण पैदा कयो इन्हनि वलियन वटि अचु वञु पैदा कयो इन्हनि अल्लाह वारनि वटि अल्लाह जे बरगुज़ीदा बाननि वटि अचु वञु रखो जेको वलियन वटि अचु वञु रखे उन्हनि सां ॼाण सुञाण पैदा करे अल्लाह ताला क़यामत जे ॾिहाड़े जे सदके उन्हनि जा गुनाह भी बख्शींदो अज़ाब भी टारींदो उन्हनि खे बिना हिसाब जे जन्नत में रवानो फरमाईंदो न चई सुभान अल्लाह सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सुनन तिरमिज़ी शरीफ में अल फिरदौस बिल मासूर में ये हदीस मुबारक आई मदीने जे ताजदार फरमायो त अक्सरू मिनल मारिफ मिनल मुमिनीन मुसलमानो ए मोमिनो ईमान वारन सा अल्लाह वारन सा घणी सुञाण पैदा कयो असा चवंदा आहियूं बाबा पुलिस वारनि सां यारी रखो दुख में कम ईंदो वॾेरे सां यारी रखो फैसले में कम ईंदो फिलाणे अमीर सां मुशीर सां वज़ीर सां यारी रखो दुनिया जे कमनि में नफ़ो पहुचाईंदो दुनिया जे कमनि में फ़ाइदो पहुचाईंदो मुंहिंजे दिल पर नबी फरमायो दुनिया वारनि जी संगत तुंहिंजे साह निकिरण ताईं हूंदी दुनिया जो यार फ़ाइदो ॾींदो त वधि में वधि कुल्हे कांदी थींदो क़बर ताईं पहुचाईंदो तो के नफो को न पहुंचाईंदो कब्र में हशर में ये नफो पहुंचाईंदई त अल्लाह वारनि जी संगत पहुंचाईंदई पुलिस जी
यारी थाने में फायदो दींदी, जज जी यारी कोई कोर्ट में फायदो दींदी, सही मुझा वडेरे जी यारी मुआशरे में फायदो दींदी, अमीर वजीर मुशीर जी यारी हुकूमत में नफो पहुंचाईंदी। मुझे दिल पर नबी फरमायो पर मोमिन जी यारी तवा के केड़ो नफो पहुंचाईंदी, क्या फायदो पहुंचाईंदी। फ इन लिकुल्लि मुमिनिन शफाअतन इंदल्लाह यौमुल क़ियामा। एड़ी सुभान अल्लाह चमड़ी हुई तो मां हरु बरो जोर लगाई वेंदा। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो मोमिनन सा जान सुञाण पैदा कयो, वलियन वटो अचु वञ रखो। ओ जेको रानीपुर में हली आए नबी जी आल अली जी आल जीलानी जे बचड़े सैयद आसिफ अली शाह वट पंधड़ो कई। इन बुजुर्ग शख्सियत सा जान सुञाण पैदा कई। मुझे दिल पर नबी फरमायो ये अल्लाह वारा ये मोमिन बना क़यामत जे दिहाड़े शिफाअतन इंदल्लाह अल्लाह वट तवाजा शिफाअत कंदड़ हुंदा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो त अल्लाह जा हिकड़ा एड़ा बाना हिन मुझो हिकड़ो उम्मती इंदो यशफो लिल फिआम मिनन नास। हिकड़ो माण्हू इंदो पूरी जमात के छडाए जन्नत में वठी वेंदो। मिनहुम मन यशफो लिल कबीलते मुझो हिकड़ो उम्मती इंदो पंहिंजे पूरे कबीले के छडाए जन्नत में वठी वेंदो। केड़ी जात वारो हर जात वारा माशाल्लाह बैठायो सिंधी हिंदी बलोच पठान बैठायो जा को खोसोवा को सही मुजा रोदनानिया को सही मुजा बंगलानिया को चंगुलानिया को जमालिया को केड़े जात वारो को केड़े कबीले वारो उन कबीले में को वली पैदा छो। मदीने जो ताजदार तो फरमाए यशफो लिल कबीलते वो हिकड़ो माण्हू हिकड़ो मोमिन हिकड़ो अल्लाह वारो पूरे कबीले के छड़ाए जन्नत में वठी वेंदो। थलो शिफात न कंदो अल्लाह वटि थली सिफारिश न कंदो। सिफारिश कबिया कबिया पवे न पवे है ना मने सामू वारो मने न मने सिफारिश अल्लाह वारो जेंजी शिफात करे जेंजी सिफारिश करे ओ रानीपुर शरीफ में अचण वारो मदीने वाले साईं फरमायो त इस तानी नदार न वींदो ऐसी ताई उन पंजे जानन वारे सुञाणन वारे के न छडींदो हत्ता यदखुलुल जन्नत जैसी पंजे जानन वारे के बाह का वठी जन्नत में रवानो थे। अज परे परे का पंधड़ो करे आयो है अज दस्तगीर जी दरबार में हाजिर थियो है चो सुभान अल्लाह। दिली सच्ची बुधा रानीपुर शरीफ में अचण सा दिल के सुकून मिलियो आ कि न कोन मिलियो। सुभान अल्लाह। मुझे मुर्शिद दिल पर साईं जो शेर चो तो बुधाया है दुरूद शरीफ पढ़ तो बुधाया सल्लल्लाहु अलैहि है रानीपुर में रंग रची व्या यादी आए पीर जी। ओ रानीपुर में रंग रची व्या यारी आए पीर जी यारी आए पीर जी यारी आए पीर जी गौसुल आज़म दस्तगीर जी। हे सामो वारा सुभान अल्लाह सुभान आखिर वारा जा कसम खणी आया हो जो सुभान अल्लाह कोन चो। ए रानीपुर में रंग रची व्या यारी आए पीर जी यारी आए पीर जी गौसुल आज़म दस्तगीर जी। रानीपुर में रंग रची व्या यारी आए पीर जी। जिए मुर्शिद जवान जिलानी नजरे करम थे रमज रूहानी।
आए जिए मुर्शिद जवान जिलानी नजरे कर्म थे रमज रूहानी फिक्र सभिन जा थी विया फानी फिक्र सभिन जा थी विया फानी ओन मोदर बकदीर थी है रानीपुर में रंग रजिया यादी आए पीर जी सैयद आसिफ पीर जिलानी मुरीद जोर से जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ सैयद आसिफ पीर जिलानी जे हर दिल आ दीवानी जी दिल दीवानी आ सोच वे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ सैयद आसिफ पीर जिलानी जे हर दिल दीवानी चैन यारन जी जे में निशानी चैन यारन जी जह में निशानी सूखड़ी मदनी दी चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मेरी आसिफ अली शाह नाल घर के मिर्च लगी ना भला जे मिर्च लगी दा तो चपटी सवाई असा बुती छरींदा समझो दावा अली अली थी वे सही ऊंची आयो चईदा सचन यारन सा मोहब्बत रखना हिया स्टेज आले सुन्नत जे अकीदे जी प्रचारक स्टेज न आले सुन्नत जे अकीदे का हिक रत्ती अज्जा व्यायु न पोइते हटिया इंशाअल्लाह संगवाय सही गाली है जैसी सिरिया में साह आहे हिया जिलानी जी दरगाह सुन्नियत जे अकीदे जी प्रचार कंदी असा के केगा सर्टिफिकेट वठण की जरूरत कोने का असा के केगा सही मुजा जेको दुकान जे चवे तो फिलानो सुन्निया फिलानो काफरा फिलानो शियो फिलानो वहाबी फिलानो नासबी फिलानो खारजी तमा पंजो फतवा धोई पी छयो हजरत साईं दोस्त अली रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा हो या एकड़े मानू लिखे पर्ची लिखे नबी के इल्म के जो आहे अले कोने हजरत साईं दोस्त मोहम्मद रहमतुल्लाह अलैह वडा सिंध जा बाकमाल खतीब होया पर्ची लिखन साईं बुधायो नबी के इल्म गैब जो होयो कि न साईं फरमाया भाई ये पर्ची थोई पी जड़ कब्जी का फायदो दी असा ते जेके फतवा वणी दो थोई पी छड़ बवासीर का फायदो दी साईं हां यो सैयदन दा साईं फरमाया तो को बुक्स रखंदो जेके बवासीरी थींदो में छा थींदो पुट सैयदन सा मोहब्बत रखो आल बेतन सा मोहब्बत रखण वारा थियो नबी जी आल सा दिल लायो मदीने वाले जी आल सा जे प्यार कयो ते जो हिते भी बेड़ो पाड़ो तो हुते भी बेड़ो अल्हम्दुलिल्लाह जो असा जो हथ सैयदन जे हथ में सुभान अल्लाह के सैयद जी जर्रे बराबर गुस्ताखी न कर आला हजरत अजमुल बरकत शाह मोहम्मद रजा खान बरेलवी रहमतुल्लाह अलैह ते ये फरमायो त आले सुन्नत जो हां सैयद जादो भली बदअकीदा हुजे न उन जे सामने ज़बान दराजी न कयो छो त नबी जी आला है उन जी इज्जत भला परे पंजे अकीदे में खुश हुजे असा उन जी गुस्ताखी कोन कंदासी बाकी जो सुन्नी सैयद है उन जो जज्जू असा जो नचे सुभान अल्लाह मुके एकड़ो वाक्यो याद आयो तवज्जो जो तुम एकड़ो वाक्यो बुधाया वेओ हेड़ो बुजुर्ग हुजे अल्लाह जो कामिल वली हुयो वडी मदीने वाले साईं सा मोहब्बत हुयस ऐं उनके रोज मदीने वाले जो दीदार नसीब थींदो हर रात महबूब जे ज़ियारत जो शर्फ मिलंदो हुयस मदीने वाले साईं सा एडी मोहब्बत हुयस एडी दिल हुयस दिल पर नबी सा एडो इश्क हुयस जो हर रात में मुझो महबूब मेहरबानी करे दीदार कराइंदो हबीबन करीमन फरमायो मन रानी फिल मनाम फकद रा
रआनी जे मुखे निंड में ॾिठो निंड में मुझो दीदार कयो उन ॼण के हकीकत में मुंह मोहम्मद करीम जो दीदार कयो आहे अल्लाह शला उआ निंड सुम्हारे जे निंड में मदीने वाले जो दीदार चवामी तोखे थींदो शर्ती वाजो अखियूं दुरुस्त कर अखियूं सवार इनन अखियुन सा बेहयाई न दिस बदकारी न दिस ये पलीत अखियूं कियां नबी जो दीदार करियो पंहिंजे अखियुन के पाक बना और पुर शरीर में अचण वारा पंहिंजी अख के पाक कर पाकीज़ा सुमंदी नबी जो दीदार थी वेंदो वो बुजुर्ग रोज महबूब जो दीदार कंदो हुयो एकड़े दिहाड़े इरादो से तो मदीनो ॾिसी चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने पाक जी हाज़िरी जे लाइ निकतो उठन घोड़न ते वेंदा हुया उठन घोड़न ते सफ़र कयई सिक वारा उठन घोड़न जा काफ़िला कशाला कटे वेंदा हुया सल मदीने वारे जे रोज़े जो हिक दफ़ो दीदार वाह मदीनो अल्लाह तो सबनी के दिखारी दो जो जिब्रील तो सैयद जी सलामी अलैहि फलकन ता अचन फौजू को हरजी गुलामी अलैहि मेलो मतल हर दम हर बात मदीने में मिया मोहब्बत वारन के दीदार मदीने में पढ़ो सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह हे बुजुर्ग निकरो अल्लाह वारो मदीने वारे साईं जे दीदार जेला मदीने पाक वणन जेला रस्ते में जो उठो जे उठ हलाइण वारो मक्के पाक मक्के जी ज़ियारत कई पर उठ हलाइण वारो रात जो उठ पियो हलाए रात जे वक्त में सफर पिया कन उठ हलाइण वारो छोकरो जे पर सैयद ज़ादो उठ हलाइण वारो सैयद हुयो नबी जी आल हुयो मदीने वारे साईं जो बचड़ो हुयो उठ हलाए पियो रात जे टाइम ते पोयो पहर थियो जिन नंढड़े के नींगर के प्यारो चढ़ियो निंड अचण लगी आ निंड में पियो पवे बुजुर्ग सुजा करे बचाओ थी उठी असा के मदीने पहुंचणो आ जल्दी उठ हला मदीने पाक हल जल्दी करा शिकन के सिक हुंदी आ जो रोज महबूब जो दीदार थे पियो त मदीने में वञण में केड़ो फ़ाइदो छोकरो बार बार सुमे बार बार निंड करे निंड में बुजुर्ग सुजा करे जिनमल बार बार निंड कई तो छोकरे के बुजुर्ग लपाट वाहे असा के मदीने वणो है तुम्हारी निंड तो करी लपाट है छोकरे जे अखन में लुढ़क वही आया ओ सैयद ज़ादे के तकलीफ पथिया इनके खबर कोन हुई त सैयदा मदीने वाले जो बच्चो आ हे जियं तियं मदीने पहुता मदीने पाक में सलाम कई रहियो रात जो सुतो आ त उन रात दीदार न उन रात महबूब जो चेहरो कोन दिसण में आयो हिकड़ी रात गुजरी ॿी गुजरी टी रात गुजरी चौथी रात गुजरी हफ्तो गुजरी वियो दीदार न थियो दाहू करे रुनो अल्लाह मूंखां कहिड़ी ग़लती थी वई आ जो रोज़ महबूब जो दीदार थींदो हुयो हर में मदीने वारे जो चेहरो ॾिसंदो हुयुसि अॼु छा माजरा आहे कहिड़ो सबब आ जो मदीने वारे जो दीदार नसीब नथो थिए रोई मवाजा ते अर्ज कई अख लगी आ त महबूबन करबन जो दीदार थियो साईं जन गुस्से में फरमायो ये दीदार कराया है जो तो मुझे शहजादे मुझे आल मुझे बच्चे मुझे सैयद ज़ादे के चमाट रही हुई लपाट रही हुई मां मोहम्मद के तोखे नथा वण पर मुझा बच्चा मुंह नबी के डाठा मुंह नबी के मुझी आल डाढी वणंदी आ मुझा मुझा मुखे डाठा वणंदा आहिनि क्या कतई सैयद ज़ादो अचे मदीने वारे जी बचन ते निगाह हुंदी न चई सुभान अल्लाह
पर जे इज्जत कई जे सैयदन जो नंग सुञातो जे सैयदन सा दिल तासीर कई अल्लाह ताला दुनिया में वो उनके अटे छजो कब्र हशर में रब जी रहमत जो हकदार बणजी चो सुभान अल्लाह पुट तो के अल्लाह खुश नसीब बनायो वा जो तू सैयदन जी दरबार जो राही हिते जेको पैगाम मिलई ते अमल हिता तो के हक जी गाल मिलंदी तो के हिते नहीं अने मुनकर मिलंदी तो के हिते मारूफ बिल अमर बिल मारूफ भी मिलंदो हिते दीन मिलंदो दुनिया तो मिलंदी इंशाअल्लाह आखिरत जा फवाइद समरात हिते दिसी पो इंशाअल्लाह दस्तगीर जो मुरीद निंधन को नाही न चाहिए सुभान अल्लाह को कंहिंजो दर पिंजो को कंहिंजो दर पिंजो असां दस्तगीर जो दर पिंजो दस्तगीर सां दिल लाइण वारो कदे न बद अकीदा थींदो न दोज़ख में वेंदो न दस्तगीर सां सच्ची दिल लाइण वारो जेको तरीक़ो दस्तगीर सेखारियो उन ते अमल करण वारो हिते भी इज्जत वारो आ त कब्र हशर में भी इज्जत असां रुगी करामतूं ॿुधाइण वारा आहियूं करामतूं ते गुज़ारो करण वारा न आहियूं अल्हम्दुलिल्लाह हे आस्तानो फतहुर रब्बानी जी तबलीग करण वारो आ पीराने पीर जी किताब फतहुल गैब जी तबलीग करण वारो आ इंशाअल्लाह दस्तगीर जी तालीम ते बि हलंदासीं जैसी जहिड़ा आहियूं तरीक़ो उहो जेको दस्तगीर जो सेखारे हा कबूल है कौन दस्तगीर जी तालीम त नमाज पढ़ो पढ़ भी नमाज ले कौन पढ़े केड़ा केड़ा नमाज पढ़ना हाथ तो मथे खणो माने अल्हम्दुलिल्लाह पंज वक्त नमाज तो पढ़ंदा आहियूं पर तहज्जुद नमाज पढ़ना नमाज कज़ा न कयो दस्तगीर जो मुरीद आहीं त नमाज न छड नमाज हिकड़ी जानी वाणी छडे दे मुझे दिलबर नबी फरमायो उनके 620 साल जहन्नम जी बाहि में जलायो जको हिकड़ी नमाज जानी वाणी छडे दे नमाज न छड सही मुजा कूड़ न गाला चोरी ऐं ज़ोरी जा कम जुल्म ऐं बेहयाई जा कम छडे दे प्यार जो रिश्वत हराम खोरी धोखेबाजी सब छडे दे कम उहो कर जे में कम करण सा दस्तगीर जो रूह तो ना राज़ी ऐं अकीदो उहो वट जेको दस्तगीर सेखारे अमल कबूल है कोन कबो अमल वारा थींदो अल्लाह ताला शाल अमल जी तौफीक अता फरमाए हिकड़ी गाल आखिर में माता आगे वाज करे छजा वजाहत दिया त अगे ही असा जी अहले सुन्नत जी स्टेज हिकड़े जुमले ते सही मुजा सजे जलसे जे मता फतवा हण जे ला तैयार थी वेंदा है हे जो नाफकान हुयो अले केर हुयो खबर ना मान तो सुना इने अली अली कराई अल्हम्दुलिल्लाह असा जो ज़बान अली अली चवण वाली जैसी जेरा आयूं अली अली चवंदास हिकड़ो जुमलो न जो त 1.25 लाख जे अंदर भी अली 1.25 लाख त नबी आहिनि नबियन जे अंदर अले जुमले जी मुके समझ में ना आई त अली नबियन जी जमात में शामिल अले जिक्र अली नबियन में शामिल खबर ना है इन जुमले जी मेहरबानी करे वजाहत करे असा अहले सुन्नत जो अकीदो इहो आहे त नबी सभनी का वधीक शान वारा सभनी नबियन में मदीने वारो सही सब का निर्वार है बेमिसाल आई नबियन का बाद में सब का वडो दर्जो अबू बकर सिद्दीक जो है चो सुभान अल्लाह अबू बकर का पो दर्जो उमर साईं जो आ उमर का पो उस्मान सिन्नूरैन जो आ आई उन का बाद में दर्जो मुझे मौला मुर्शिद अली दर्जा बदर्जा उनका बाद में अशरा मुबशरा सही मुजा मुहाजिरीन अंसार गज़वे बदर वाला उन्हें हुदैबिया में बैत रिज़वान में शामिल थियण वारा सब का आखिरी असहाबन में दर्जो उनन जो आने को फतेह मक्का का बाद में ईमान आंदन उनन जो दर्जो आ अली सब गद कजन असहाबन जे पेरन मां उथंदड़ जुत्ती जे बराबर न था थी सके
आओ ना कीदो चिट्टो कयो न को वली नबियन सा बराबर है न वली नबियन जे मट मिसल है असा जो अकीदो है वली असा जे अखिन जो नूर है हर वली असा जे अखिन जो ताज अंदर नूर मथे जो ताज पर सपनी वलियन जी गर्दन ते मुझे मुर्शिद गौसल आजम जो कदम आहे अल्लाह ताला शाल दस्तगीर जे फैज़ सा असा जे दिलुन के माला माल फरमाए रब मुझो चमन तमा जो बुधण पंजी बारगाह में कबूल फरमाए अल्लाह असा के अहले सुन्नत व जमात जे अकीदे ते रहाए नहीं अकीदे जे मथा मौत नसीब फरमाए शेर याद न सुभान लतीफ साईं जो साईं शेर जो बुधायो सोना ब्याब घड़ा सुभान अल्लाह सोना ब्याब घड़ा मुझो पुनू सिर सबिन चांगे ते चढ़ी करे कंदो बढ़ मथा मासूर होत धरी दो हथ ओ जी लती